खबरवासी शिरकंदासी बिरशा में बेरोजगारी ऐं व्याजनि खां तंग अची नौजवान ज़िंदगी जो ॾींहुं उजाए चुकियो आहे। नौजवान खुरम राजड़ व्याजखोरनि ऐं कर्ज़नि खां तंग थी पाण खे गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कर्ज़नि पारां परेशान करण ऐं कर्ज़ वापसि करण जूं धमकियूं सबबि नौजवान ख़ुदकुशी कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। बिरशा में बेरोजगारी ऐं व्याजनि खां तंग अची नौजवान ज़िंदगी जो ॾींहुं उजाए चुकियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। बिरशा में बेरोजगारी ऐं व्याजनि खां तंग अची नौजवान ज़िंदगी जो ॾींहुं उजाए चुकियो आहे। नौजवान खुरम राजड़ व्याजखोरनि ऐं कर्ज़नि खां तंग थी पाण खे गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी आहे। खबरवासी शेयर कई पिया। बिरशा में बेरोजगारी ऐं व्याजनि खां तंग अची नौजवान ज़िंदगी जो ॾींहुं उजाए चुकियो आहे। नौजवान खुरम राजड़ व्याजखोरनि ऐं कर्ज़नि खां तंग थी पाण खे गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी आहे। इलाइक़े वासी जो चवणु आहे त कर्ज़नि पारां परेशान करण ऐं कर्ज़ वापसि करण जूं धमकियूं सबबि नौजवान ख़ुदकुशी कई आहे। तफ़सील नॉट कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर इरशाद बुघियो खान। जी इरशाद, आगाह कजो। जी बिल्कुल। बिरशा पीर मोहल्ला जो रहवासी नौजवान खुरम राजड़ जेको आहे पंहिंजो पाण खे पिस्टल जा फायर करे जेका ख़ुदकुशी करे छॾी आहे। जॾहिं त नौजवान पोती जे वारसनि सां जेॾीमहिल असांजो राब्तो थियो त हुननि जो चवणु हो त नौजवान खे जेको आहे कुझु कर्ज़ हो ऐं व्याजनि पारां जेको आहे हुनखे बार बार जेको आहे परेशान करे थो जो, जंहिं सबबि हू डिप्रेशन जो मरीज़ थी डिप्रेशन में अची करे जेको आहे हुन अॼु पंहिंजे जेको औताक आहे जेको हुनजी रिहाइश आहे उते जेको आहे पिस्टल सां फायर करे जेको आहे ख़ुदकुशी करे छॾी आहे। जॾहिं त वारसनि पारां जेको आहे पोस्टमार्टम खां इनकार करे छॾियो आहे। उन मौक़े ते जेका पुलिस जेका उते मौजूदु हुई पहुती ऐं हुन जेको ज़रूरी कार्रवाई करण बाद जेको आहे उहा रवानी थी वई आहे। जॾहिं त वारसनि पारां जेको मौक़िफ़ ॼाणो थो वञे त व्याजी जेको आहे अॼु बि जेको आहे उन पंहिंजो जेको पोती नौजवान आहे उन जे खां जेको आहे ख़ुदकुशी करण जे टाइम खां 5-10 मिंट जेको पहिरीं हुन सां जेको आहे हिते मुलाक़ात करे वियो आहे। पैसनि जी ॾेती जे हवाले सां हुनखे जेको आहे प्रेशराइज़ करे वियो आहे, जंहिं खां बाद में जेको आहे नौजवान कुछ ही देर में जेको आहे ख़ुदकुशी करे छॾी। जी तफ़सील जे लाइ